वकुना मअस्सादिकीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे कलाम पाक में इरशाद फरमायो, ए ईमान वारो, पोयो लफ्ज़ ईमान वारो अल्लाह ताला तो असा मोमन जेला एक मर्तबा दो मर्तबा ना बल्कि 82 मर्तबा अल्लाह फरमायो ए ईमान वारो, पोयो ईमान वारो लफ्ज़ अल्लाह ताला 1,24,000 अंबिया किराम आया उन्हनि जेला न फरमायो रब ईअं न फरमायो त ए आदम जी कौम ईमान वारा न ए नूह जी कौम ईमान वारा न ए हजरत यहया जी कौम ईमान वारा न तवा तारीख खणी पढ़ो तवा कुरान जो मुतालो कयो कहीं भी कौम जेला अल्लाह ताला जी ज़ात वा बरकात ईअं न फरमायो त ए फलानी नबी जी कौम ईमान वारी पर तवा असा 1400 साल गुज़री विया रब ताला एड़ो खिताब अता फरमाए छॾियो आहे जॾहिं वारी आहे आमिना जी लाल जी जॾहिं वारी आहे बेमसलो बेमिसाल जी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त ईअं न फरमायो त कौम मोहम्मद कौम अहमद कौम मुस्तफ़ा ईअं न फरमायो बल्कि अल्लाह फरमायो या रब जे मथा मुझे हबीब जे मथा मलाइकन जे मथा किताबन जे मथा मुझे हबीब जी शरीयत दे कलमे आणण वारो मुझे हबीब जी गुलामीअ जो फंदो कंध में विझण वारो मां अल्लाह खां डिजो ऐं मुंहिंजे सचल बालन सां गॾु थी वञो। अल्लाह साईं जॾहिं असां ईमान आंदो त कामिल थी वियासीं या मुतक़ी बणिजी वियासीं त असां तक़वा वारा थी वियासीं पोइ रब जॾहिं ईमान वारा आहियूं त इन सचन सां गॾु छो छाजे लाइ तो हुकुम फरमाए रहियो आहे त दोस्तो ईमान वारो थियण सवली ॻाल्हि आहे इत्तका मुतक़ी थियण सवली ॻाल्हि आहे परहेज़गारी हासिल करण सवली ॻाल्हि आहे पर इन तक़वा खे बचाइण ॾाढी मुश्किल ॻाल्हि आहे इन ईमान खे बचाइण मुश्किल ॻाल्हि आहे जेकॾहिं ईमान ते इक्तिफा हुजे हा त शैतान वॾो आलम दीन हो शैतान वॾो इबादत गुज़ार आबिद हो उस्तादुल मलाइका हो मलाइकनि खे सेखारण वारो हो मुंहिंजा प्यारा दोस्तो मलाइक उन खां सिखंदा हा पर उनजे इल्म उनखे कोन बचायो पर उनजी इबादत उनखे कोन बतायो छाजे लाइ जॾहिं अल्लाह पाक हुकुम फरमायो त आदम अलैहिस्सलाम खे सजदो कर त शैतान आकर जे भी रहियो तो ईमान वारो उन आकर में उनजी इबादत बर्बाद थी वई मुंहिंजा प्यारा उनजा सिखायल कम सभु बर्बाद थी विया मुंहिंजा प्यारा मता ईमान ते भरवसो मता ईमान ते मुंहिंजा प्यारा गुरूर करे हथ करे मता तक़वा ते हथ करे त मां वॾो अल्लाह जो वली आया मां वॾो ईमान वारो आया हाँ मां वॾो आलम दीन आया मां वॾो ख़तीब आया मां वॾो मुफ्ती आया वॾो कारी आया मुंहिंजा प्यारा उस्ताद उलमा आया पर इन मुंहिंजा प्यारा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए कोनो मअस्सादिकीन इन ईमान बचाइण जे लाइ इन अमलन खे बचाइण जे लाइ इन इल्म खे बचाइण जे लाइ इन नेकनि खे बचाइण जे लाइ रब फरमाए थो मुंहिंजे सचन सां गॾु थी वञो अल्लाह कंदो अवां जो हशर कबर मोचारी थी पवंदी। हाणे इन आयत में अल्लाह ताला ॿिनि शयुनि जो ज़िक्र बयान फरमायो हिकु ईमान ॿियो तक़वा रब फरमाए थो ऐं मोमिन बाला ईमान भी ज़ेवर
ईमान ज़ेवरा तकवा भी ज़ेवरा ए बई शयूं ज़ेवरा पो ज़ेवर खे असां छा कंदा आहियूं वॾे वॾे पेतनि में ढकींदा आहियूं त चोर जी नज़र न पवे असां उन ज़ेवरनि जे लाइ चौकीदार राति जो रखंदा आहियूं त मथां मुख़बरीअ ते असांजो सोन ज़ेवर चांदी चोरी थी वञे उन जे लाइ चौकीदार रखंदा आहियूं त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमायो ही ईमान अवांजो ज़ेवर आहे तक़वा अवांजो ज़ेवर आहे इंसान मोमिन बाने जो ज़ेवरा सुवा ऐ मोमिन बाना इन ईमान के बचाए देला इन तक़वा के बचाए देला मो पंहिंजा चौकीदार यानी इस्लाम जा चौकीदार मो पंहिंजा बाना मो अवांजे ईमान जा चौकीदार अवांजे तक़वा जा हिफ़ाज़त करण वारा वे अल्लाह वारा मोकिलिया आहिनि पोइ तव्हां उन्हनि सां गॾु थियो इंशाअल्लाह अवांजे तक़वा ऐं ईमान जे हिफ़ाज़त थी वेंदी बहरहाल टेम काफी थी चुको आहे हलो त असल ॻाल्हि ॾांहुं पीरां जे पीर बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह जंहिंजी तव्हां असां मुंहिंजा प्यारा यारहें में वेठा आहियो जंहिंजी तव्हां जित फ़क़ीरानी मुंहिंजा प्यारा मुहबत करे रहिया आहियो उहो बादशाह पीर रहमतुल्लाह ताला अलैह उहो जवान आहे जॾहिं मदरसे में अञा पढ़े थो बगदाद जो इलाइक़ो आहे क़िबला हज़रत पीरनि पीर बादशाह पीर बचपन जवानी उन ज़माने जो हिकु अल्लाह वारो वॾो बुज़ुर्ग वॾो मुंहिंजा प्यारा मर्तबे मंज़िल मक़ाम खे पेतल जंहिंजो नालो आहे हज़रत मोहम्मद काकेस रहमतुल्लाह अलैह वॾो अल्लाह जो वली आहे मुंहिंजा प्यारा उन जो वाइद बि ईअं गौसे आज़म वांगुरु ॿुधो वेंदो हो उन में सिर्फ़ 17 मुल्कनि जा बादशाह उन महफ़िल में वेंदा हा हज़ारे मुरीद ईंदा हा बादशाह पीर जी मदरसे मां निकितो आहे उन हज़रत मोहम्मद काकेस रहमतुल्लाह अलैह जी महफ़िल में आयो पर पहिरीं अवां खे इन मोहम्मद काकेस रहमतुल्लाह अलैह जो शान ॿुधाया उस्ताद रहमतुल्लाह अलैह रात जो सुतो त ख़्वाब में ॾिठई रसूलुल्लाह ज़ियारत कराई आहे पोइ असां चवंदा आहियूं त ॾिठो दिलि चेहरो अलवर जो शिखरणा की अबारे दो ओ ॾिठो चेहरो अलवर जो शिखरणा की अबारे दो वसलता नूर जा बादल रसूलुल्लाह ख्वाब में आयो चोनी जे चंड वांगुरु चेहरो चमको बि फरमाइश बि थी आहे त पढ़ंदो हला असांखे बि अर्ज़ा पढ़ाए त नूर नबीअ जो ज़ाहिर थियो ज़मीन ते ॾींहं जो ॾींहों ऐं नूर नबीअ जो ज़ाहिर थियो ज़मीन ते ॾींहं जो ॾींहों 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 नूर नबीअ जो ज़ाहिर थियो ज़मीन ते ॾींहं जो ॾींहों ओ झुलंदो छत रसूल जो झुलंदो छत रसूल जो डोरा सो पियो ॾिसबो डोरा सो पियो ॾिसबो डोरा सो पियो ॾिसबो ज़मीन ते ॾींहं जो ॾींहों नूर नबीअ जो ज़ाहिर थियो ज़मीन ते ॾींहं जो ॾींहों ओ बाबो बीबी फातिमा जो मेले में सो मिलंदो बाबो बीबी फातिमा जो मेले में सो मिलंदो
दियो शाह लतीफ जय बिट जो घोट लतीफ जय दियो शाह लतीफ जय बिट जो घोट लतीफ जय थे ओ एरो कौन बियो थियो एरो कौन बियो नूर नबी जो ज़ाहिर जो ज़मीन ते दिया जो लियो प्यारा मुसलमान बारो हजरत मोहम्मद काकिस रहमतुल्लाह अलैह जो मुरीद उस्ताद ख्वाब में दिसे दो रसूल अल्लाह आया मुझा प्यारा अल्लाह या रसूल अल्लाह तवा हजरत मोहम्मद काकिस रहमतुल्लाह अलैह जे बारे में छा था फरमायो बिली जान जे सरदार मुस्कुराए फरमायो उस्ताद ए उस्ताद काकिस जा मुरीद क़यामत जो जाओ थींदो तेरे महशर जो मैदान थींदो उन महशर जे मैदान में अल्लाह जी दरबार में भी करे उन हजरत मोहम्मद काकिस जे मथा रसूलुल्लाह फखर कंदस ऐ महशर जे मैदान में अचण वारो खे चवंदस ऐ महशर जे मैदान में अचण वारो मुंहिंजी उम्मत में हेरा हेरा भी कामिल साहिब कमाल वली आहिनि ओ हजरत मोहम्मद काकिस रहमतुल्लाह तआला अलैह मुझे प्यारा वाइज फरमाइन पिया पीर जो पीर बादशाह पीर उन महफिल में आयो आ अल्लाह जो कामिल वली हो लखन जो मजमुआ जिया बादशाह पीर महफिल में बैठो त साईं बे उठी करे मुझा प्यारा फरमाया ओ आखिर वारो जेको नौजवान सोहणे चेहरे वारो आयो आ इनके पायर महफिल मां कढी छड़ियो मानो बाहमा जले बादशाह पीर के महफिल मां कढी छड़ियाओ बादशाह पीर हलियो जो वरी बि मुझा प्यारा बादशाह पीर नाराज न थियो आ छो त जवानी जो आलम हो अॼु असां के जवानी में केर इन स्टेज लाहे असां विण जे ला देर न कयो असां के के महफिल मां इया कढी असां विण दे देर न कयो पर वाह बादशाह पीर तुझे शान दा कुर्बान हजरत मोहम्मद काकिस फरमायो इन नौजवान के कढी छड़ियो निकरी वियो वरी भी आयो साईं वरी फरमायो इन नौजवान के ॿाहिरि कढी छड़ियो पीर मंदमा पीर जे पीर के उन महफिल मां कढियो पर बादशाह पीर रंजीदा न था नाराज न था हलिया विया जे मरतबा आया त साईं हजरत मोहम्मद काकिस फरमायो आखिर वारो इन नौजवान के जगा दियो त स्टेज जे मथे अॼु मुंहिंजा प्यारा हजरत पीरन जो पीर सैयदना अब्दुल कादिर जिलानी स्टेज जे मथे आयो आ प्यारा मुसलमान बारो हजरत मोहम्मद काकिस रहमतुल्लाह तआला अलैह पाण उठी पाकर पाए था सोने दस्तगीर के तमी दई करे हथ में दई करे फरमाया ए महफिल में अचण वारो मता तवा समझो त हिन नौजवान जी का गलती हुई मता तवा समझो के ही नौजवान गलत हो न मुस्तफा इनके महफिल मां इन जे लाए कजो जो मुझा प्यारा जे इए घुराया हा त आवा तवजा कोन कयो हा पर इनके बदफा मु महफिल मां कजो अवा जी तवजा मुखे हासिल करणी हुई इन जे ला ऐ पीरन जे पीर बादशाह पीर जो भी इम्तिहान हो त नौजवान नाराज थे थोया न पाण बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह जो हथ मुबारक मथे खणी फरमाया ऐ अचण वारो ये नौजवान तवा ॾिसो पिया मोखा पोया वॾी मंज़िल ऐं रफ़ाकत जे मंज़िलनि ते फाइज़ थींदो वो पान फरमायो या शेख अब्दुल कादिर ऐ पीरन जा पीर बादशाह पीरा कुल्लो दीकुन सही यसी हो कुल्लो दीकुन यसी हो व यसकुत वदीक का यसी हो इला यौमल क़ियामा उन हजरत मोहम्मद का के फरमायो कुल्लो दीकुन यसी हो
हर मुर्ग हर कुकड़ बांगो ॾींदो ॻाल्हाईंदो पर वरी ख़ामोश थी वेंदो ऐं बादशाह पीर तुंहिंजो मुर्ग जॾहिं ॻाल्हाईंदो त उहो मुर्ग क़यामत आहे ॻाल्हाइण खां बस न कंदो यानी हर पीर ईंदो उनजी मुरीद पई हिकिड़े पीर खां बेद आहे या हिकु उहो पीर मरी वियो इन खां बाद में उनजी दस्त बेद ख़तम मुंहिंजा प्यारा दोस्तो पर बादशाह पीर अल्लाह ताला तोखे अहिड़ो फैज़ अता फरमाईंदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तोखे अहिड़ो रुतबो अता फरमाईंदो जो ऐ बादशाह पीर जब अचण त क़यामत आहे तुंहिंजो मुर्ग ॻाल्हाईंदो यानी तुझे मुरीद पे क़यामत ताईं पे हलंदे सुभान अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि